अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जा ऑपरेशन 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक 12 ऐं 13 डिसंबर ते फोर्सेस KPK के मुख्तलिफ इलाक़नि में कार्रवाई कयूं। कार्रवाई दौरान भारतीय हिमायती याफ्ता 13 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR मूजिब ज़िले महमद में गुझे इतलाती ऑपरेशन सबब 7 ऐं ज़िले बनू में कार्रवाई दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF प्रोग्राम में को बि नओं शर्त शामिल नाहे। प्रोग्राम में शामिल कदम ते थियल सुधारनि जे एजेंडा जो तसलसुल आहिनि, जिन खे मरहलेवार लागू करे रहिया आहियूं। पहिरें जारी कयल बयान में वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त IMF तरफ़ां को बि औचितो नओं शर्त लागू न कयो वियो आहे। नैब जी कारकर्दगी खुद मुख्तियारी में बहितरी ते गुज़िरियल जाइज़नि में इतफ़ाक़ थियो हो। सूबाई एजेंटी करप्शन खातनि खे माली मालूमात ताईं रसाई ॾियणु उन्हनि ते थियल सुधारनि जो हिसो आहिनि, जेके प्रोग्राम जो अॻु ई हिसो बणियल आहिनि।